दावत खिताब अर्ज कंदुस पांजे मुर्शिदन करीमन जी साहिबजादा हसन मुइनुद्दीन करमी मद्दज़िल आली के वास्ते के पांजी शीरी जुबान से बयान कर फरमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन व रफ़अना लका ज़िक्रक सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुझा दोस्तों, मुझा अजीजों, अल्लाह ताला शाला साईं तवाणी के हिदायत नसीब फरमाए, दुनिया में सोने हबीब जो सच्चो उम्मती बनाए, आखिरत में उन्हें महबूबन जो शलपाड़ो नसीब फरमाए। मुझा दोस्तों, असी खुश नसीब आयो, बागई बख्तवार आयो जो अल्लाह जी ज़ात असा के उन्हें महबूब जे विलादत वारे महीने में सुने महबूब इलाही जे आस्थाने ते अचण जी सआदत नसीब फरमाई है। अज करमन जा भाग ऐं वक्त निराला आहिनि जो एक अल्लाह जे कामिल वली कुदवतुल औलिया ज़ीनतुस सुलहा सुने महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकदहू जी उर्स मुबारक जी तकरीबा ऐं अॻियां सुने दिलबर साईं जी ज़ियारत करमन जी पंज आंगुरियूं गीह में आहिनि। चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मुझा अजीजो, असी खुश नसीब आहियूं, बाग़ वक्त वारा आहियूं। अल्लाह जी जेडी अल्लाह जा जेड़ा शुक्राना अदा कयूं तेड़ा घट आहिनि जो अल्लाह जी ज़ात असा के सोने दिलबर साईं जी सूरत में मुर्शिद दिनो आ। तो सुभान अल्लाह। जंजो मुर्कण आला, जंजो खिलण आला, जंजो गालायण आला, जंजो उठण आला, जंजो निहारण आला, जंजी तकरीर बेमिसाल, तहरीर बेमिसाल, तदरीस बेमिसाल, तस्नीफ बेमिसाल। अगर निगाह करम कटल दिलन ते पे तो मुस्तफा जे इश्क में तारो तार। सुभान अल्लाह। असी तो मेरे आशिकन की लिस्ट में पानो नालो लिख रहे आया आयो। खिताब तो मुझा मुर्शिद बुधाईंदा। हाय हाय बयान मुझे मुर्शिद जो हुंदो, तारीफ मुस्तफा जी हुंदी ऐं बुधण वारा है करमी आशिक हुंदा। खुदा जो कसम बुधंदा वेंदासीं दिल मदीनो थी वेंदी। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों, अल्लाह जी ज़ात महबूब जे बारे में कुरान में इरशाद फरमायो वरफ़अना लका ज़िक्रक। ए मुझा महबूब मिठा असा ता जो ज़िक्र बुलंद करे छजोसी, एड़ो ज़िक्र बुलंद कयोसी, एड़ो ज़िक्र बुलंद कयोसी जो मुझा महबूब मिठा तुझे हलण जेड़ो केजो हलण नाए, तुझे इस्म जेड़ो केजो इस्म नाए। जो मुझा महबूब मिठा असा पजे लिकल खजानन मा तुझो नालो इसमें मोहम्मद रखियोसी जंगी नाला है तारीफ कयल। ए मुझा महबूब मिठा तुझो नालो मोहम्मद रखियोसी। मना मुझा महबूब वक्त गुजरंदो रहंदो, ॾींहं गुजरंदा रहंदा, टाइम गुजरंदो रहंदो, पर मुझा महबूब मिठा तुझो शान वधंदो रहंदो, वधंदो रहंदो, वधंदो रहंदो। हो कुर्बान जी हर
दोस्तों पल पल गुजरंदो रहंदो मुस्तफा जी तारीफ वधंदी रहंदी वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला ए मुंहिंजा महबूब मिठा हर गुजरंदड़ घड़ीअ खां तो महबूब जी ईंदड़ घड़ी शान मान ऐं इज़त ऐं अज़मत वारी हूंदी मुंहिंजा दोस्तों सनन जे जिस्म जहिड़ो कंहिंजो जिस्म न आहे जो साहबा किराम था फरमाइनि महबूब सोना गलीअ मां गुज़री वेंदा हुया उन गलीअ में सुरहान थी वेंदी हुई असां सम्झी वेंदा हुयासीं त हितां खां असांजो ढोलण गुज़री वियो आहे ओ गुलाबनि जी ख़ुशबू पीअ जे बग़ैर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में गुलाबनि जी ख़ुशबू पीअ जे बग़ैर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में अल्लाह जी ज़ात महबूब जो शान अहिड़ो वधायो जो महबूब जे इल्म जहिड़ो कंहिंजो इल्म न आहे महबूब जे ॻाल्हाइण जहिड़ो कंहिंजो ॻाल्हाइण न आहे जॾहिं मुस्तफ़ा करीम ॻाल्हाईंदा हुया ईअं लॻंदो हुयो जीअं लड़ीअ में मोती परोए रहिया आहिनि मुंहिंजा दोस्तो जॾहिं महबूब मिठा ॻाल्हाईंदा हुया त फसी ऐं बलीग ज़बान में ॻाल्हाईंदा हुया जो अरब जे फसाहत बलागत वारा अरब सगोरा बि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी बारगाह में गर्दन झुकाए ईंदा हुया मुंहिंजे महबूब जो अहिड़ो शान वधायो अहिड़ो मक़ाम वधायो जो अल्लाह जी ज़ात ग़ैब जे इल्म जे खज़ाननि जूं कुंजूं मुंहिंजे महबूब खे ॾेई छॾियूं मुंहिंजा महबूब सुहिणा बदर वारे जंग में हिकिड़ो ॾींहुं पहिरियों उन जॻह ते निशान हणी छॾनि ऐं काफ़िरनि जा नाला ॿुधायनि त हिन जॻह ते फलाणो काफ़िर मारंदो बराबरि जेॾी महिल जंग जो ॾींहुं आयो आहे उन जॻह ते उहो काफ़िर मौज ते मुस्तफ़ा करीम उनजो नालो ॿुधाए छॾियो वेठा मदीने में आहिनि पर तबूक जो पूरो हाल ॿुधाए छॾियो अथनि सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह जी ज़ात सनन खे इल्म जे बि ॾिनो हुयो जो मुंहिंजा महबूब मिठा हिकिड़े चकर पंहिंजे सहाबा किराम सां वेठा हुया त अचानक मुंहिंजे महबूब फरमायो वालैक सलाम मुंहिंजे महबूब जे अखियुनि में लुढ़क अची विया महबूब सुहिणा रोइण लॻा सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह अवां छो न आयो ओ मुंहिंजा महबूब मिठा अवां कंहिंखे सलाम कयो मुंहिंजे महबूब फरमायो हींअर मके जे शहर में काफ़िर मुंहिंजे आशिक़ ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां इश्क जो इम्तिहान वठी रहिया आहिनि मुंहिंजे ख़ुबैब खे फाही ते चाढ़े रहिया आहिनि उन जे करे मूं रोई ॾिनो ऐं मूं सलाम जो जवाबु ॾिनो ऐं चवनि था ओ ख़ुबैब मुहम्मद जो दीन छॾींदे या न ख़ुबैब चवनि थो ओ काफ़िरो ओ मुशरिको ख़ुबैब जो ही हिकिड़ो सिरो आहे जेको मुस्तफ़ा जे हवाले करे छॾियो ओ सिर यार दा नज़राना ले यार दे कोल आए महबूब दी मर्ज़ी गल लावे ठुकरावे जन्नत दी नई ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू बस यार दे कदमां ते मेरी जान निकल जावे मुंहिंजा दोस्तो हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु काफ़िरनि खे चयो आहे मूंखे चंद घड़ियुनि जी मोहलत ॾियो जो मां पर रकातूं नमाज़ नफ़िल शुक्राने जो पढ़ां जो अॼु ख़ुबैब जी जान मदीने वारे साईं जे नाले ते क़ुर्बान थी रही आहे मुंहिंजा दोस्तो हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु पर रकातूं नमाज़ शुक्राने जो नफ़िल पढ़ियो आहे मुंहुं मदीने ॾे करे हवा खे चए थो ओ हवा मुंहिंजे महबूब खे मुंहिंजा सलाम चइजां अर्ज़ु कजां त ओ मुंहिंजा महबूब मिठा हे तुंहिंजो आशिक़ अॼु तुंहिंजे मथां जान जो नज़रानो क़ुर्बान करे रहियो आहे पंहिंजे बारगाह में हिन जान जो नज़रानो क़बूल कजो वेठा मदीने में आहिनि पर मके में मुस्तफ़ा करीम पंहिंजे आशिक़ जे हाल खां
मते कणी चओ सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह जो है दिल करे दीदार मदीने वाले जो शान दिल ठरे थी न हींअर असां किताबे लाजवाब जे लाइ अर्ज़ गुज़ार आहियूं साहिब उर्स जे शहज़ादे हज़रत अल्लामा व मौलाना साईं क़िबला साईं हबीबुल्लाह साईं जी ख़िदमत में पाणी दा बयान लाजवाब करण फरमाईंदा सुभान जो महबूब करीम जॾहिं दुनिया ते तशरीफ़ फरमा पिया थियनि कायनात जी हर शइ ख़ुशियूं पई मल्हाए वण टिण पखी पखड़ा हवाऊं झर जंगनि जा जानवर सभई हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि मुबारकूं हुजनि जो जंहिंजो इंतज़ार हुयो महबूब ख़ुदा दुनिया ते अची चुको आहे सुभान अल्लाह भला सुभान अल्लाह घटि पई ॿुधण में अचे कावड़िया वेठा हुजा महबूब जी सना हुजे मुर्शिदनि जो दीदार हुजे अञा बि तव्हांजी ज़ुबान ख़ामोश हुजे त पोइ तव्हांखे छा चए जेॾीमहिल महबूब मुस्तफ़ा दुनिया ते तशरीफ़ फरमा पिया थियनि अल्लाह तबारक तआला
फरिश्तन के हुक्म फरमायो ए फरिश्तो अज मुझो महबूब दुनिया ते तशरीफ फरमा थी रहियो आहे आसमानन के छडियो जमीन ते वञी सफ़ बख्ता थी करे मुझे महबूब ते दुरूद ऐं सलाम पढ़ो जन्नतूं सिंगार जीवियो हूरूं तराना पियूं ॻाइनि चवनि पियूं सुभान अल्लाह वसीक़ कर पियो नूरानी आयो मोहम्मद जानी अगर लाउड हो तो आवाज घट करे जी ये न करे यार मुझो महबूब जॾहिं अम्मा आमना साईं जे हंज में आहे ॾिसी करे ख़ुशियूं पई ॾे मिठड़ियूं पई ॾे चए थी हेड़ो हसीन सूरत वारो बचड़ो पूरे कुरैश कबीले में कंहिंजो कोन्हे को दाई हलीमा थी चवे अम्मा पंहिंजी माइरुनि खे बच्चा मिठा हूंदा आहिनि तो त कुरैश कबीले जी ॻाल्हि थी करी ऐं बनु अदी कबीले में सारे मके जे कबीलनि में घुमी आहियां पर हेड़ो बच्चो कंहिं कबीले में सुहिणो मूं कोन ॾिठो हज़रत अब्दुल मुतलिब तो चवे ओ दाई हलीमा तूं त मके जा कबीला घुमिया आहिनि ऐं शाम मुल्क यमन घुमियो आहियां पर मूं किथे बि अहिड़ो हसीन बचड़ो कोन ॾिठो जिब्राइल तो चवे ओ अबू तालिब तो त यमन शाम मक्का घुमिया आहिनि पर आउं जिब्राइल हज़रत आदम खां वठी हर इंसान खे ॾिसंदो पियो अचां 1.25 लख नबी अची चुका पर मूं हेड़ो हसीन किथे कोन ॾिठो रब फरमायो ओ जिब्राइल हेड़ो हसीन तूं किथे ॾिसंदे हेड़ो सुहिणो त मूं अॻे खां वठी आख़िर ताईं न ठाहियो न कॾहिं ठाहींदसि हेड़ो सुहिणो चहिरो मूं रब ॿियो को ठाहियो ई कोन्हे तॾहिं आशिक़नि चयो हसीन चहिरो ऐं लाल लबड़ा इएं गुलनि में गुलाब नाहे ए जान जाना ओ शाह जगन में तुंहिंजो जवाब नाहे सुभान अल्लाह थोड़ी देर गुज़री अम्मा आमना साईं जे अखियुनि में लुड़का अची विया रोए पई इहो अम्मा छो थी रोई ख़ुशीअ जे मौक़े ते तुंहिंजे अखियुनि में लुड़क छो आहिनि चवे थी मूंखे मोहम्मद करीम जो अबू अब्दुल्ला यादि अची वियो काश जे वो ज़िंदा हुजे हा हेड़ो हसीन बचड़ो ॾिसी केॾो न ख़ुशि थिया पीअर पंहिंजे बचड़नि खे वठी घुमाईंदा आहिनि रांदीका वठी ॾींदा आहिनि पर हुनजो अबो कोन्हे को केरु हिनखे रांदीका वठी ॾींदो केरु हिनखे घुमाईंदो रब फरमायो ओ मुंहिंजे महबूब जी अम्मा घबराए न अलम यजिदक यतीमा सुभान अल्लाह समझ में अचे थो सुभान अल्लाह ओ मुझे महबूब जी अम्मा मुझे नूरी नबी जी अम्मा अबू अब्दुल्ला हुजे सा ठिकर जा काठ जा रांदी काठाए वठी दे सा पर मुझो नूरी नबी रांद खेडण जहिड़ो थींदो मां रब हिन नूरी नबी जे लाइ नूर जा रांदी का चंड ऐं तारा बनाए छॾिया आहिनि हज़रत अब्बास तो फरमाए ओ भाई क्या तू नंढड़ो है पींघे में मूं ॾिठो तूं आंगुर जो इशारो पियो करी चंड जेॾां इशारो पियो करी चंड ओॾां पियो वञे तोखे मूं रांदि चंड सां इशारनि सां रांदि कंदे ॾिठो सुभान अल्लाह रब फरमायो मुझो महबूब हबीब जॾहिं वॾो थींदो जेकॾहिं अब्दुल्ला हुजे हा हिनखे मके जूं वादियुनि में सैर कराया हिनखे शाम जा मुल्क घुमाया पर ही मुंहिंजो हबीब आहे मुंहिंजो महबूब नबी आहे जॾहिं घुमण जहिड़ो थींदो सुभानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला मां रब इनखे काइनात जा सैर कराईंदसि ज़मीनुनि जा आसमाननि जा अर्शनि जा जन्नतुनि जा सैर कराईंदसि मुंहिंजो हबीब मुंहिंजो महबूब घुमण जहिड़ो थींदो हिनखे पूरी काइनात घुमाए छॾींदो
सुभान अल्लाह। अज असां खुश नसीब आहियूं, हेड़ो हबीब करीम असांखे मिलियो, हेड़ो महबूब लजपाल नबी मिलियो जंहिं पंहिंजी सारी ज़िंदगी असां गुनाहगारनि जे लाइ रोंदे रोंदे दुआऊं कयूं। अहिड़ी मोहब्बत न अदो करे, न भाउ करे, न अमा करे, जहिड़ी असां गुनाहगारनि सां मोहब्बत असांजो हबीब पियो करे। रातियुनि जो माण्हू सुता पिया आहिनि पर काइनात जो ताजदार नबी मुसल्लो विछाए रोई करे चए पियो अल्लाहुम्मा ग़फ़िर li उम्मती, अल्लाहुम्मा ग़फ़िर li उम्मती। तॾहिं की चयो साईं तो जहिड़ो क़ुर्ब कंहिंखे ॾियण कान ईंदो, चुमा बार बार जॾहिं तुंहिंजो नाम ईंदो। सजण मुंहिंजी सूंह तूं आं, रूह जी विरूह तूं आं, तूं आं ॾींहं क़यामत ताईं साणी न साथ जो। मुंहिंजा बुरदबार सुहिणा, सदा कुर्बदार सुहिणा, लजादार पार पहुतई लॾड़ो जमायत जो। मुंहिंजा बुरदबार सुहिणा। इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं मुर्शिदनि जी अॻुवाणी हूंदी ऐं हीअ पूरी कर्मी जमायत महबूब मुस्तफ़ा जे साथ में अल्लाह अल्लाह कंदी सिधो जन्नत में पहुचंदासीं। सुभान अल्लाह। खुश नसीब आहियो अहिड़े कामिल मुर्शिद सां तव्हांजी निस्बत थी आहे जो अल्लाह जे वलियनि जी निगाह पइजी वेंदी आहे। कंहिं चोर ते नज़र पइजी वञे तो दीन जो मोर बणिजी वेंदो आहे, कंहिं ज़ानी ते नज़र पइजी वञे तो दीन जो बानी बणिजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला सदाई हिन मुर्शिदनि जे आस्थाने ते अचवञ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, मुर्शिदनि जी मोहब्बत में जियाले ऐं मारे। इन्हनि सोबतुनि मां तव्हांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहब्बत ऐं उहो बस मिलंदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। माशाअल्लाह सुभान अल्लाह। हाणे आऊं दावत खिताब अर्ज़ कंदुसि ख़तीब अहले सुन्नत, मुजाहिद अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती रजब अली सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया जिनके पाण स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो खिताब कनि फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बेमिसल महबूब हक, बेमिसल महबूब हक, खल्की खुदा जहले खलक, खादिम संदन जिन्नो मलक, बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान, आयात रोशन थियो जहान, चमक्या ज़मीन व आसमान, कशफ़त दुजाद जमालिही। आ नूर आका दर असल
नूरी संदन सारो नसल सीरत सूरत बेमिसल हसनत जमी फिसालिही इदरीस हुन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम ही विरद सुबह शाम सल्लु अलैहि व आलिहि बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ व मुकर्रम काबिले कदर काबिले सद एहतराम पीरे तरीक़त रहबरे शरीयत रईस साबिरीन मुसन्निफ कुतुबे कसीर हजरत क़िबला पीर करमुल्लाह इलाही अलमारूफ दिलबर साईं नक्शबंदी कादरी दामत बरकातुहुल आलिया साईं जंजा साहिबजादगान साईं जंजा मुरीद मोतक़िद मोहब्बत रखण वारो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुर्शिद सामूं वेठो आ तव्हांजो मुर्शिद तव्हांजे सामूं दीदार भी कयो था पिया ऐं सलाम जो जवाब भी ईअं था ॾियो त पोइ त तव्हां ते मयार थींदी। तव्हांखे ख़बर आहे त मां दिलबर सां हज़रत क़िबला पीर करमुल्लाह इलाही जंहिंजा तव्हां मुरीद ऐं मोतक़िद वेठा आहियो मुंहिंजी उन सां बेपनाह मोहब्बत आहे। मोहब्बत जो सबबु छा आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं तव्हां ॿुधो त मां सिकंदरी बि आहियां त वरी रोज़े धणीअ जो मुरीद आहियां त इहा बि अव्हांखे ख़बर आहे त हुरनि जो जलवो ऐं जज़्बो जेको हूंदो आहे जॾहिं मुर्शिद जो इंतज़ार वेठा कंदा आहिनि सिर्फ़ मुर्शिद 5 मिंटनि जे लाइ अची चंद नसीहतूं फरमाईंदो आहे त ईअं बेताब हूंदा आहियूं जीअं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन यतीमनि जे यार अड़ियनि जे आधार बेसहारनि जे सहारा गुनहगारनि जे शफ़ादार हसनैन जे नाना फातिमा जे बाबा वद्दुहा जे चेहरे वारे वल्लैल जे ज़ुल्फ़नि वारे ताहा यासीन जे लक़बनि वारे अलम नशरा जे सीने वारे मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा मुंतज़र हूंदा इंतज़ार कंदा त हुज़ूर जो जलवो ॾिसूं वद्दुहा वारो मुखड़ो ॾिसूं त असांजा ही ग़म दर्द सभु ख़तम थी वञे। ऐं मुंहिंजा मिठा मां जेका आयत करीमा तिलावत कई आहे उन लफ़्ज़नि जो तर्जुमो ऐं मुख़्तसर अर्ज़ कयां छो त वक़्त जी नज़ाकत खे बि नज़र में रखियो वेंदो। रब्बे काबा फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन बेशक आयो तव्हां वटि अल्लाह जे तरफ़ां नूर ऐं रोशन किताब। नूर मां मुराद केरु आहे किताब मां मुराद केरु आहे। अल्लामा जलालुद्दीन रहमतुल्लाह अलैह तफसीर जलालैन में ता फरमाइन त नूर मां मुराद मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात किताब मां मुराद कुरान करीम। तफसीर बेज़ावी वारा ता फरमाइन त नूर मां मुराद फातिमा जो बाबो आहे किताब मां मुराद कुरान करीम। तफसीर सावी वारा ता फरमाइन नूर मां मुराद हसनैन जो नानू आहे ऐं किताब मां मुराद कुरान करीम। तफसीर
तन्नूर मा मुराद सैयदुल अंबिया ताजदार खत्म नबूवत मोहम्मद मुख्तार जी ज़ात ए किताब मा मुराद कुरान करीम है। जेतरा भी मुफस्सिर जमहूर मुफस्सिरीन यही फरमाया है। हजरत इब्ने अब्बास भी यो फरमाया है, तफसीर इब्ने कसीर वाले भी यो फरमाया है। आसनुल बयान में बुलबुल मदीना अल्लामा अलहाज इदरीस दारी भी यही फरमाया है। तन्नूर मा मुराद मोहम्मद जी ज़ात ए किताब मा मुराद कुरान करीमा। लेकिन तेगड़ी समझण वाली गाला नुक्तो अल्लाह ताला ते तो फरमाया अल्लाह इन नूर किताब के जरिए हिदायत दींदो है। हाणे इहो भी लफ्ज़ जेको आहे इहो ज़मीर वाहिद जो आहे, माना हिकु शइ ते दलालत कंदो। इहो ज़मीर अरबी में जेको ॿिनि शयुनि ते दलालत करे उनखे तस्नीह जो ज़मीर चइबो आहे। ज़िक्र ॿिनि शयुनि जो हुज़ूर जी ज़ात ऐं क़ुरान जो, लेकिन ज़मीर अल्लाह से उहो आंदो जेको हिकु शइ ते दलालत करे। इन जे करे एतराज़ करण वारा चवंदा आहिनि त जेकॾहिं नूर मां मुराद हुज़ूर जी ज़ात हुजे हा त पोइ अरबीअ जो ज़मीर उहो अचे हा जेको ॿिनि शयुनि ते दलालत करे हा। इन जे करे चवंदा आहिनि त नूर मां मुराद बि क़ुरान आहे, किताब मां मुराद बि क़ुरान आहे। त पोइ हे जेके तमामु मुफ़स्सिरीन था फरमाइनि त नूर मां मुराद मोहम्मद जी ज़ात आहे, किताब मां मुराद क़ुरान करीम आहे, त पोइ उहे कहिड़ो जवाब था ॾियनि? तवज्जो सां दिलि जे कननि सां ॿुधिजां। अॼु जंहिं बुजुर्ग जे उर्स में आयो है, इंशाअल्लाह अल्लाह तुझा बेड़ा पार कंदो ऐं झोलियूं भरे तो वापस ईंदो। सब बुजुर्गान दीन दा फरमाइनि ज़िक्र ॿिनि शयुनि जो, ज़मीर वाहिद जो। इन जे करे त नूर मां मुराद मोहम्मद जी ज़ात, किताब मां मुराद क़ुरान करीम आहे। ॿिनि शयुनि जो ज़िक्र आहे, ज़मीर वाहिद जो आयो आहे जेको हिकिड़ी शइ ते दलालत करे। तमामु मुफ़स्सिरीन जो जवाब था फरमाइनि था इन जे करे ज़िक्र ॿिनि शयुनि जो ज़मीर वाहिद जो इन जे करे आयो आहे जो क़ुरान ऐं मोहम्मद में को फ़र्क़ु आहे ई कोन। क़ुरान मोहम्मद आहे, मोहम्मद क़ुरान आहे। जॾहिं असां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं मोहम्मद जे विलादत जी त चवंदा आहियूं रल ख़ुशियां यार मनाओ, अल्लाह ने कर्म कमाया साडा कमली वाला। इहो त मिसरो तव्हां गॾु चवराए वेंदो न। रल ख़ुशियां यार मनाओ, अल्लाह ने कर्म कमाया साडा कमली वाला आया, साडा कमली वाला आया। अज होया चार चुफेरे, अज होया चार चुफेरे, उंदे करम दियां बरसाता होया नूर दा नूरी चानन, सब मुक गया कालिया राता। हजरत उस्मान बिन अब्दुल्लाह फरमाइनि त जॾहिं सैयदा आमिना जे घर में हुजूर जी विलादत थी थे, उन वक्त मुंहिंजी अम्मड़ भी हजरत आमिना वटि वेठी हुई। हजरत आमिना वटि मुंहिंजी जीजल अम्मड़ भी वेठी। हजरत उस्मान बिन अब्दुल्लाह फरमाइनि त मुंहिंजी अम्मड़ चयो जॾहिं हुजूर जे विलादत जो वक़्तु वेझड़ो आयो, ईअं महसूस पियो थिए ही जेके आसमान में तारा आहिनि इहे हेठि झुकी आया आहिनि ऐं चवे थी मूंखे इहो ख़ौफ़ थी पियो इहे तारा मुंहिंजे मथां किरी पवंदा। पर फरमाए थी उस्मान बिन अब्दुल्लाह जी अमर त थोड़ी देर गुज़री आहे, जीअं जो थोड़ी देर गुज़री आहे त मोहम्मद अरबी जी विलादत थी आहे, पूरो आलम रोशन थी वियो आहे। मुहद्दिस इब्न जोज़ी था फरमाइनि हुजूर जे विलादत बासादत का पारे फरिश्ता अम्मड़ आमिना जे घर में अची लथा। सब अम्मा आमिना जे घर में लही करे हुजूर जे विलादत जो इंतजार पिया कनि, हुजूर जो इस्तक़बाल पिया कनि। हजरत मुहद्दिस इब्न जोज़ी था फरमाइनि ईअं पिया चवनि फरिश्ता इज़हर या नूर अल्लाह
फरिश्ता पे चले अल्लाह जा नूर तशरीफ वठिया इज़हार या रहमतल लिल आलमीन इज़हार या सय्यदल मुरसलीन। सभिनी तकरीरूं हर गुल जी खुशबू पाजी पूरे पाकिस्तान में इल्म वारा अमल वारा कसीर तादाद में आहिनि, पर तव्हांजे मुर्शिद खे जेका ख़ुदा ख़ासि करम कयो आहे न, बसि उहो जीअं पंजाब जो बुज़ुर्ग हो उहो आला हज़रत सां मिलण जे लाइ जॾहिं सफ़र करे बरेली शरीफ़ में पहुतो हो शरकपुरी रहमतुल्लाह अलैह, त उते जीअं पहुतो कुछ ॾींहं जीअं न पहुतो त आला हज़रत हुनजे इस्तक़बाल जे लाइ पाण आया ऐं मुरीदनि खे हुकुम कयूं त अॼु पंजाब जो बुज़ुर्ग थो अचे, उनजे क़याम जो रहण जो बंदोबस्तु करियो। आला हज़रत हुनजे इस्तक़बाल जे लाइ वञी बीठा त आला हज़रत खे अर्ज़ कई कि भला अव्हां खे कीअं ख़बर पई? चई जेकॾहिं तूं मुहबत में पे आहीं त पोइ आला हज़रत खे ख़बर कोन पवंदी। पोइ वरी जीअं उते 3 ॾींहं 4 क़याम करे वापसि आया त शरकपुरी रहमतुल्लाह अलैह खां मुरीदनि पुछो कि भला तव्हां आला हज़रत जे दरबार में छा ॾिठो जे 1000 किताब लिखिया? आला हज़रत 1000 किताब तहरीर हथ सां उन वटि तव्हां छा ॾिठो? चई ॿियो कुझु कोन ॾिठो, ईअं पियो महसूस थिए त परदो हो, बसि परदे जे पुठियां मुहम्मद मुख़्तार जो आवाज़ पियो अचे ऐं आला हज़रत पंहिंजी ज़ुबान पिया हलाए। हाणे 90 प्रोग्राम अॼु व्हाट्सएप ते हिकिड़ो व्हाट्सएप ते मूंखे मैसेज फॉरवर्ड कया जंहिं तव्हांजे मुर्शिद जे लाइ ॾाढो ग़लति ॻाल्हायो, पर तव्हां न घबरायो त मके में अबू लहब बि त हुयो न, हुज़ूर जो सॻो चाचो हो जेको हुज़ूर जॾहिं दावत पिया ॾियनि तौहीद जी त हीअं उछलाए पियो पथरियूं उछलाए पियो चए त इन जे लाइ असांखे सॾु कई त हुज़ूर जे तरफ़ जॾहिं पथरियूं उछलायईं त रब फरमाइश तब्बत यदा अबी लहब, तबाह थी वञनि अबू लहब जा हथ। पर वरी उन जे बावजूदि ॾिसो ऐं काफ़ी अहिड़ा चई त सही तव्हां त मुरीद आहियो पर मां त मुहबत करण वारो आहियां। जॾहिं तव्हांजे पीर साहिब सां उथण वेहण हाज़िरी ॾियणु शुरू कयूं त मूंखे बि फेका ॾींदा गारियूं शुरू थी वियूं, बसि इहा हणा गारियुनि जी। पर इहा बि ईअं सम्झो त महबूब मुहम्मद जो निगाह करम आहे पीर करम अल्लाह ते, ऐं वरी सब्र में सलाम आहे, सब्र में सलाम आहे। त मां त हर वक़्तु ईअं ई चवंदो आहियां जॾहिं साईं जन जो प्रोग्राम बि कराईंदो आहियां त लिखंदो आहियां रेसो साबरी, असां बरोज खे केरु गारिजे त कंध भञी रखूंसि। पर साईं जन खे मूं 2 टे दफ़ा अर्ज़ु कयो मुंहिंजो क़िबला को जवाब, चई जवाब जॾहिं मुंहिंजे दिलि पर मुहम्मद कोन ॾिनो त मां छोड़ींदुसि। उते मके में गारियुनि ॾियण वारा हुज़ूर जी गुस्ताखी करण वारा केतिरा हुया, सभु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुस्ताखी करण। ऐं वरी फैज़ बि मिलियो अब्दुल गफ़ार मिठा साईं खां। साईं जन जे वालिद गिरामी हज़रत मोहम्मद अल्लाह बख्श इलाही बख्श रहमतुल्लाह अलैह अलमरूम महबूब इलाही, वरी उहो फैज़ वरी साईं पीर दिलबर ॾे अची मुंतकिल थियो। ऐं इहो इंतिखाब इंसान पंहिंजे वसां न कंदो आहे, पर इहो रब जे तरफ़ां इंतिखाब थींदो आहे। पीर मिठा साईं जेको मुहम्मद जी मोहब्बत में मुस्तग़रक़ हूंदो त ज़ाहिर आहे जॾहिं उन जे दिलि में एतिरी मुहम्मद जी मोहब्बत हुई त पोइ वरी फैज़ जिन खे ॾिनई त उन्हनि वटि बि एतिरी मोहब्बत ईंदी न। जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकंदीरा, जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकंदीरा, जिथां जो वेखी नाम मोहम्मद
पीर साईं पीर करमुल्लाह इलाही बस रबीउल अव्वल का पोरी मदीने शरीफ दा मुझे ख्याल में 90 प्रोग्रामन जो शेड्यूल पर किबला जे करे रबी सानी भी हो जो आ ना त पो हे जे के जन के तकलीफ है पानी पहलो थी वने इतनी पूरा थी वने तो के जवाब देने की भी जरूरत ही कान पया वो परेशान है दी आहे केड़ो कमाल एक डी में 5 प्रोग्राम या भी रात वारी गाल तो बुधाया त खतीब कोशिश किया होंदी है जेको मौजू आ न एड़ी एड़ी गाली के जल्दी मानो मुतवज्जो चन सुभान अल्लाह कन पो सागियो तकरीर 70% हुए वरी बाटे गाली भी मिला बी जगह ते खिताब करण विंदा त भी पर मां डिठो त तकरीबन पीर करमुल्लाह इलाही जिथे खिताब कंदो त हर जगह ते नहीं गाल पोयो मां कुर्बान वने अब्दुल गफ्फार मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि बुजुर्गानी दीन ता फरमाइन त कादरी सिलसिले के ते आम करण वारो सिंध में मोजो रहबर मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि वरी नक्शबंदी सिलसिले के आम करण वारा पीर अब्दुल गफ्फार मिठा साईं रहमतुल्लाह जे कर चाहे अहद को मिलना अहमद नाम पके देरा जिथा जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम आखे तले दीरा अन बशरदा शोर न मचा तो बिच युहां दे दीद टिका तो ओ भाड़ा इंसाफ तपा तू कुछ तो सोच सोचेंदीरा जे कर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकैदीरा जिथा जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम आखिया तलैंदीरा साईं अब्दुल गफ्फार दा लजपाल मोहम्मद जो इनकार ना है पर खुदा जो कसम आज होते सारे पीर रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जे दरबार में खिताब कई मुर्शिद नालो खणदा त सफ़ाई मस्त थी चना एड़ो नालो नदान भेज पगारा जो ये सजी ये जमीन संग नाम त हिले थी तवा भी एड़ो एड़ी सुभान अल्लाह चो ना साईं अब्दुल गफ्फार दा लजपाल मोहम्मद हर एक दा गम टाल मोहम्मद साईं अब्दुल गफ्फार दा लजपाल मोहम्मद हर एक दा गम टाल मोहम्मद कब्र हशर विच नाल मोहम्मद न खौफ करे दीरा जिथा जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम आखिया तले दीरा मुशरक काफिर चौंदा बाबा एडा न वंजो अब्दुल मुत्तलिब जे घर डा न वंजो मोहम्मद बिन अब्दुल्लाह सां न मिलजो जेकॾहिं मिलंदा त ही भी मोहम्मद जा परवाना थी वेंदा दीवाना बणजी वेंदा हज़रत बिलाल हबशी खे उमैया या पाबंदी लगाए छॾी मक्के में घुमंदा वत पर या तुंहिंजे मथां पाबंदी आहे त मोहम्मद बिन अब्दुल्लाह सां तूं मिलण न वेंदे मुंहिंजा दिलबर तुझे मुर्शिद जे लाइ भी ईअं नंढनि नंढनि ॿारनि खे जिन खे तकलीफ़ आहे पोइ चवंदा आहिनि त बाबा इन पीर खां बचिजो माज़ अल्लाह से सभिनि खे हिदायत ॾे बाबा इहो गुमराही तव्हांखे गुमराही वारो रस्तो ॾेखारे असांखे बि अहिड़ा माण्हू मिलिया जॾहिं मां पढ़ंदो हुउसि जामिया राज़िया में तंहिं टाइम में साईं जन कोलाब झील में आया मां मदरसे में पढ़ंदो हुउसि त चयोसीं हिकिड़ो पीर आहे हलो त उन ॾाढो भलो सुहिणो ख़िताब थो करे ॿुधी अचो असां सभु तालिब निकितासीं कोलाब झील में आयासीं त कोलाब जी तकरीर ख़िताब ॿुधोसीं मुंहिंजो असांखे त कुझु माण्हू ड्रिॼारनि पिया त इन सां न मिलजो पर ही त मोहम्मद जे इश्क में सॼो मुस्तारक असल में जॾहिं कंहिं ज़ात शख्सियत खे ॾिसबो आहे न परखबो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे जॾहिं साईं जिन जी मां शाइरी ॾिठी
मुझे मुर्शिद रोज़े धड़ी सा एडी मोहब्बत मुझो अल्लाह वारो ही अल्लाह वारे सा मोहब्बत करे अल्लाह वारो को जिथे मां साईं जन जी शायरी पढ़ंदो अक्सर मां साईं जन जी शायरी सोली भी लगंदी और एडा प्रोग्राम जो 90 प्रोग्राम 30 ॾींहंनि में इन जे बावजूद भी खुदा जो कसम करे करे वेई चना के बा ओके मैं जो मुखे पांजी शायरी ते मोकल जो सैयदना अब्दुल कादिर जिलानी जे जेका तवा शान में चईया बस देरी न थी जी फारग थींदा कला कढे ओडी मली मुझे व्हाट्सएप करना या ने जी मेहरबानी मुते एहसान है तो को मां शायरी जो पढ़ी ते सबन के चंदे या वणे वती सबन जो हां को जेके बेचारा पटरेड़ा वेठा मां तो वे ताड़े छड़या को चेमण को जडे वरी नालो आयो तो वो परेशान किया और जी या शायरी मोहब्बत इश्क में आवाज इंदो तवा सब शायरी ते करे दिखारियो छा तो ता जो मुर्शिद छा तो चवे हसीन जग जा कठे कजन कुल हसीन जग जा हसीन जग जा कठे कजन कुल मगर अमा जो मिसाल ना है हसीन जग जा कठे कजन कुल मगर अमा जो मिसाल ना है कमाल वारा करोड़ हुंदा अमा मिसल को कमाल ना है अमा जी सूरत अमा जी सीरत अमा जे जुल्फन लखन के मोह अमा जी बोली मिठल मिठिया अमा जी बोली मिठल मिठिया अमा मिसल को जमाल ना है जने फारिंग दफो साईं जो प्रोग्राम रख रहा है एडो जोर लग रहा है ये फोनू साईं जो प्रोग्राम न रख रहा इन पीर जो छोचो रख रहा है मुझो बाबा जेकॾहिं तव्हांखे नथो सम्झ में अचे त तव्हांजो नसीब आहे मूंखे इहो दिलि भर वणे थो जंहिंजो हसीन जग जा कठे कजन कुल हसीन जग जा कठे कजन कुल मगर अमा जो मिसाल ना है शहर अमा जो शम्स वांगर शहर अमा जो शम्स वांगर जहीं से रोशन जहान सारो भलाई बरकत गो रहमत खुटण जो कंहिंखे ख्याल ना है ये एतिरा हिस्सा पढ़ियमि सभई पिया सुभाणे अल्लाह चनि मां त ताड़े छॾिया हिकिड़ी जॻह ते प्रोग्राम में ताणे तकलीफ़ कहिड़नि खे थींदी मां चयो बा हाणे हे जंहिंजी शायरी अथव उहो अहिड़ो आहे जो मुंहिंजे मुर्शिद सां मोहबत कंदो आहे मां पंहिंजे मुर्शिद खां पोइ सभ खां वधीक उन सां मोहबत कंदो आहियां सभिनी वठी नारा आया मुझो अणु नालो ॿुधिजो नालो थो कयां जीअं थियो त मुझो निमाणो ना कर अमा जो सगदर निमाणो ना कर अमा जो सगदर क़बूल पे कर मुल्ला इहो जो चैन तूं हे असांखे साड़ींदो आहे मुंहिंजो रब सां हाज़री क़बूल फरमाए हाणे साईं जन खां इजाज़त वठी मां जेको तव्हांजे ख़िदमत में ऐलान थो कयां उनखे तवज्जो सां ॿुधिजो हाणे हो था चवनि त असांखे साड़े थो त साड़ींदो रब असां न साड़ींदासीं हाणे साईं जन जो प्रोग्राम आहे जिथे मां ख़तीब आहियां हैदराबाद राणी बाग ईदगाह मस्जिद हाणे अॼु अरबा ईंदड़ अरबा 24 सितंबर ते ॿार पेनाफ्लेक्स भी लॻराए छॾियो आहे केॾा लॻी आहे पेनाफ्लेक्स लॻी वियो आहे उहो पढ़ो पर अवां सभिनि जे मथां लाज़िम आहे त
त तव्हां ज़रूर पुॼिजो तव्हां सभई ईअं न त चओ साईं हीअ मजबूरी थी पई हीअ मजबूरी थी पई यादि अथव जॾहिं हैदराबाद में पीर पागारे चयो त मुंहिंजा सभु मुरीद पहुचो त हीअ सॼी त जेतिरियूं बि पार्टियूं हुयूं हैरत में अची वियूं त असां माण्हुनि खे ज़ोरी घुराईंदा आहियूं नई दाने पागारे पंहिंजे मुरीदनि खे चयो त लखनि जे तादाद में हीउ सॼो बाईपास ई जेको आहे ब्लॉक थी वियो आहे हू चवंदा आहिनि त सिर असां हथ ते दरीअ ते रखी चवंदा आहियूं मुर्शिद जो सॾु थिए इहो न त मुंहिंजी घरवारी बीमार आहे मुंहिंजो बच्चो बीमार आहे या हीअ आहे जॾहिं हुज़ूर सहाबी जे घर महिमान थिया त उन सहाबीअ जा बचड़ा इंतकाल करे विया पर उहा ॻाल्हि बि न पिया कनि बचड़ा शहीद थी विया ॻाल्हि न पिया कनि इन जे करे त पहिरीं दिलबर जी दावत थी वई पोइ हाणे इंशाअल्लाह सभई पाण बि पंहिंजे दोस्तनि अहबाबनि खे वठी सभई पहुचंदव न छो त मुंहिंजी इहा दिली ख़्वाहिश आहे त तव्हांजे मुर्शिद जा प्रोग्राम त लातादाद पिया था थियनि हर जॻह ते झर झंड में पूरे पाकिस्तान में पर मां थो चवां त भला जंहिंखे तकलीफ़ आहे त भला असां वरी हुज़ूर जो शान ॻाए हुज़ूर जे आशिक़नि ऐं दीवाननि खे घुराए भला तकलीफ़ अथनि त पई तकलीफ़ वधे न असां पंहिंजे दिलबर सां राज़ी आहियूं सभई अॼु हथ मथे खणी चओ सभई ईंदव को बि पते न घुसे छो त इहो हैदराबाद वारो प्रोग्राम मिसाली प्रोग्राम करे ॾेखारणो आहे इंशाअल्लाह सभई इंशाअल्लाह ताला उते हाज़िर थींदासीं ऐं इंशाअल्लाह ताला इन सोने जो तव्हां पंहिंजे मुर्शिद जो दीदार बि कजो इंशाअल्लाह अल्लाह ताला मुंहिंजो ॿुधाइणु अव्हां जो ॿुधाइणु पंहिंजे दरबार में क़बूल करे ऐं हिन बुज़ुर्ग जो जंहिंजो उर्स मुबारक आहे हुनजे सदके तव्हांजी झोलियूं रम सां भरपूर सलाम